अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी खे सुपर वर्चुअल अकेडमी में ख़ुशि आमदीद। मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी त सुपर वर्चुअल अकेडमी में फिज़िक्स चैप्टर वाइज़ मुकमल मां करायां, जीअं उहे शागिर्द जेके घर वेही करे फिज़िक्स सुठे तरीक़े सां सम्झी सघनि। हाणे पाण शुरू कंदासीं त ॿिए चैप्टर जेको आम चैप्टर आहे जंहिंमें न्यूमेरिकल्स बि आहिनि। अॼोके लेक्चर में पाण पढ़ंदासीं त काइनेमेटिक्स उहा छा हूंदी आहे, उनखां पोइ रेस्ट छा खे चइबो आहे, ऐं मोशन छा खे चइबो आहे, ऐं टाइप्स ऑफ मोशन छा खे चइबो आहे। अॼोके लेक्चर में इहे पाण 4 टॉपिक्स पढ़ंदासीं। अगर तव्हां सुपर वर्चुअल अकेडमी खे सब्सक्राइब ना कयो त ज़रूर सुपर वर्चुअल अकेडमी खे सब्सक्राइब कंदा, जीअं ईंदड़ वीडियोज़ तव्हां ताईं बर वक्त पहुची सघनि। हाणे पाण स्टार्ट कंदासीं त चैप्टर नंबर 2 में चैप्टर नंबर 2 जेको काइनेमेटिक्स आहे। हाणे काइनेमेटिक्स में जेके पाण कवर शयूं कंदासीं त उहा आहे रेस्ट, मोशन, टाइप्स ऑफ मोशन, स्पीड, वेलोसिटी, डिस्टेंस, डिस्प्लेसमेंट ऐं इक्वेशन ऑफ मोशंस। ये पाण टॉपिक कवर कंदासीं चैप्टर नंबर 2 काइनेमेटिक्स में। हाणे काइनेमेटिक्स छा आहे? काइनेमेटिक्स फिज़िक्स जी उहा शाखा आहे जेका कंहिं जिस्म खे हरकत में आणे फोर्स खां अलावा त उनखे असां काइनेमेटिक्स चवंदा आहियूं। टियों चैप्टर डायनामिक्स जो आहे, पाण फोर्स उन में कवर कंदासीं। हाणे जेको काइनेमेटिक्स चैप्टर में पहिरियों टॉपिक आहे त उहा रेस्ट। हाणे रेस्ट छा खे चइबो आहे? अ बॉडी said to be in rest if it does not change its position with respect to surrounding। अहिड़ो जिस्म जेको माहौल जी भेट में पंहिंजी जॻह तब्दील न करे त उहो जिस्म असां चवंदासीं त रेस्ट वारी सूरत में आहे। मिसाल कहिड़े तरीक़े सां त मां हिते बीठो आहियां, मुंहिंजे सराउंडिंग चाहे ही बोर्ड आहे, ही कमरो मुकमल आहे ऐं चेयर्स आहिनि। हाणे मां हिन बोर्ड जी भेट में पंहिंजी जॻह तब्दील नथो कयां त मां कहिड़ी स्टेट में आहियां? रेस्ट वारी स्टेट में आहियां। अहिड़े तरीक़े सां अहिड़ो जिस्म जेको पंहिंजे सराउंडिंग जॻह तब्दील न करे त उहो जिस्म असां चवंदासीं त रेस्ट वारी स्टेट में आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां मोशन। हाणे मोशन छा खे चइबो आहे? अ बॉडी इज सेड टू बी इन मोशन इफ इट चेंज इट्स पोजीशन विथ रेस्पेक्ट टू सराउंडिंग। अहिड़ो जिस्म जेको पंहिंजे माहौल जी भेट में जॻह तब्दील करे त उहो असां जिस्म चवंदासीं त मोशन में आहे, मतिलबु हरकत में आहे। उहो कहिड़े तरीक़े सां? मिसाल हाणे जीअं मुंहिंजे सराउंडिंग ही बोर्ड आहे। हाणे बोर्ड जी भेट में मां जंहिं महिल हलणु चाहियां थो त बोर्ड जी भेट में मां जॻह तब्दील कंदो थो वञा त मां कहिड़ी स्टेट में अची वेंदुसि? मोशन वारी स्टेट में अची वेंदुसि। त अहिड़े तरीक़े सां अहिड़ो जिस्म जेको पंहिंजे माहौल जी भेट में जेको पंहिंजे सराउंडिंग पंहिंजी जॻह तब्दील करे थो त उहो जिस्म असां चवंदासीं त हरकत में आहे, मतिलबु मोशन में आहे। हाणे टाइप्स ऑफ मोशन आहिनि त नंबर पहिरियों आहे ट्रांसलेटरी मोशन, नंबर ॿियो आहे रोटेटरी मोशन, नंबर टियों आहे वाइब्रेटरी मोशन। नंबर पहिरियों ट्रांसलेटरी मोशन,
ट्रांसलेटरी मोशन में वधीक उन जा टाइप्स आहिनि। लीनियर मोशन, नंबर ॿियो सर्कुलर मोशन, नंबर टियों रैंडम मोशन। हाणे पहिरियां लीनियर मोशन छाखे चइबो आहे? अहिड़ो जिस्म जेको स्ट्रेट पाथ में मूव करे। मिसाल, हिन पॉइंट खां हीअं स्ट्रेट पाथ में मूव करे थो त उहो असां जिस्म चवंदासीं त लीनियर मोशन में आहे। ऐं उन खां पोइ जेको ॿियो टाइप्स आहे ट्रांसलेटरी मोशन जो, उहो आहे सर्कुलर मोशन। हाणे सर्कुलर मोशन अहिड़ो जिस्म जेको हिकु पॉइंट खां हली वरी साॻी पॉइंट ते अचे या अहिड़े तरीक़े सां मूव कंदो रहे त उहो जिस्म असां चवंदासीं त सर्कुलर मोशन में आहे। जीअं खूह में को मोटरसाइकिल या का कार हलाईंदा आहिनि त उहो कहिड़े मोशन में हूंदो आहे? सर्कुलर मोशन में हूंदो आहे। जहिड़े तरीक़े सां अर्थ रिवॉल्व्स अराउंड द सन, त इहो बि अर्थ जेकी आहे कहिड़ी मोशन में हूंदी आहे? सर्कुलर मोशन में हूंदी आहे। अहिड़ो जिस्म जेको हिकु पॉइंट खां वरी फिरी वरी साॻी पॉइंट ते अचे या उनखे वधाईंदो रहे त उहो असांजो जिस्म चवंदासीं त सर्कुलर मोशन में आहे। हाणे पाण पढ़ंदासीं त रैंडम मोशन छाखे चइबो आहे? अहिड़ो जिस्म जंहिंखे को स्पेसिफिक डायरेक्शन न हुजे, जंहिंखे को स्पेसिफिक पाथ न हुजे। मिसाल त जीअं मक्खियूं उॾामींदियूं आहिनि, उन्हनि खे को स्पेसिफिक पाथ न हूंदो आहे। जहिड़े तरीक़े सां माखी वेंदी आहे त उन्हनि खे स्पेसिफिक पाथ न हूंदो आहे। जीअं क्लाउड्स आहिनि, उन्हनि खे स्पेसिफिक पाथ न हूंदो आहे। त इहे कहिड़े मोशन में हूंदा आहिनि? रैंडम मोशन में। हाणे उन खां पोइ असांजो ॿियो जेको टाइप्स आहे मोशन जो, उहो आहे रोटेटरी मोशन। रोटेटरी मोशन, हाणे रोटेटरी मोशन छाखे चइबो आहे? अहिड़ो जिस्म जेको फिक्स पॉइंट ते रोटेट करे त उहो जिस्म असां चवंदासीं त रोटेटरी मोशन में आहे। मिसाल जीअं पखो आहे, ऐं मिसाल जीअं व्हील आहे, त इहे कहिड़े मोशन में हूंदा आहिनि? रोटेटरी मोशन में। हिकिड़ी फिक्स पॉइंट उनखे हूंदी आहे जंहिंजी ॿाहिरां रोटेट कंदा रहंदा आहिनि। त अहिड़े तरीक़े सां अहिड़ा जिस्म जेके फिक्स पॉइंट ते या एक्सिस जे ॿाहिरां रोटेट कंदा रहनि त उनखे छा चइबो आहे? उहो जिस्म रोटेटरी मोशन में हूंदो आहे। हाणे सर्कुलर ऐं रोटेटरी मोशन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? सर्कुलर मोशन में हिकु जिस्म हिकु पॉइंट खां फिरी वरी साॻी पॉइंट ते ईंदो आहे, पर उन में का फिक्स पॉइंट न आहे हूंदी। पर रोटेटरी मोशन में हमेशा जिस्म फिक्स पॉइंट जी ॿाहिरां रोटेट कंदो रहंदो आहे। त हाणे पाण टियों क़िस्म टाइप्स पढ़ंदासीं मोशन जो। वाइब्रेटरी मोशन। हाणे वाइब्रेटरी मोशन छाखे चइबो आहे? अहिड़ो जिस्म जेको मीन पोजीशन ते टू एंड फ्रो करे। मिसाल अॻिते पोइते थिए मीन पोजीशन ते, ऐं या मीन पोजीशन ते अप डाउन थिए। कहिड़े तरीक़े सां? त मिसाल हिकु मीन पोजीशन उनजी हीअ आहे त हिते अहिड़े तरीक़े सां हीअं मूव कंदो रहे, टू एंड फ्रो थींदो रहे। या हीअ हिकु पॉइंट आहे, हिते अप डाउन थींदो रहे, हिते अप डाउन थींदो रहे। जीअं को स्प्रिंग हूंदो आहे, उनखे पाण हीअं अॻे पोइते कंदा आहियूं त अप डाउन कंदा आहियूं, या हीअं अप डाउन कंदा आहियूं
त उहो कहिड़ी मोशन में हूंदो आहे, वाइब्रेटरी मोशन में। जीअं झूलो आहे, झूलो ॿेड़ी वारो झूलो अहिड़े तरीक़े सां हलंदो रहंदो आहे, उहो मेन पोज़ीशन वटि टू एंड फ्रो थींदो रहंदो आहे। त उहो असां जिस्म चवंदासीं त कहिड़ी मोशन में आहे, वाइब्रेटरी मोशन में आहे। हाणे उमेद थी कजे त तव्हांखे काइनेमेटिक्स, रेस्ट, मोशन एंड टाइप्स ऑफ मोशन सुठे तरीक़े सां सम्झ में अची वियो हूंदो। अगरि तव्हां सुपर वर्चुअल एकेडमी खे सब्सक्राइब न कयो, ज़रूरु सब्सक्राइब कंदा, जीअं असांखे ये मोटिवेशन मिलंदी रहे, ऐं ज़रूरु फीडबैक ॾींदा, जीअं असां इन ते अञा वधीक कमु करे सघूं।